नाज़िम मीरपुर बठोरो लॻ ॻोठ अहमद खान ज़हूर में पोरत मोहम्मद जुमन गुज़िरियल केतिरे अरसे खां कैंसर जे मर्ज़ में मुब्तला आहे। गुरबत सबब इलाज न थियण करे उन वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। इन हवाले सां ॾिसूं था करीम ताज चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं मीरपुर बठोरो लॻ ॻोठ अहमद खान ज़हूर में ऐं हिते जेको ग़रीब पोरियत आहे मोहम्मद जुमन ठाराणी जेको कैंसर जे वबा में मुब्तला थी वियो आहे, ही कंहिं मसीहा जो मुंतज़र आहे। असां हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। खबर न हुई, गोरियूं खाईंदोसि, मज़दूरी कंदोसि। ये रमज़ान जो 15 ॾींहं खां पोइ जॾहिं फाटो पोइ मूंखे ख़बर पई, त हिन में कैंसर आहे। पर मूं वटि का शइ कोन्हे, ग़रीब मिसकीन आहे, मूं वटि का शइ कोन्हे, माली मदद लाइ अञा ताईं केर बि न आयो आहे। डॉक्टर खे ॾेखारे, डॉक्टर चए थो 5-6 लख रुपया 5-6 लख रुपया मूं में पुॼत न आहे। ग़रीब मिसकीन आहियां, चांहि विकिणां तॾहिं बचा पारियां, मूं वटि का शइ कोन्हे, मुंहिंजी माली मदद बंदे को मदद से करन। ये बेचारा साडा मानू बीमार मिसकीन, ये साडा मेरे चाचे दा पुट्रे, असां दे अजीज करीबों दे डड़े बच्चे दा हालत त देख। इंदी तो कुछ मदद करो बेचारे मिसकीन दी। ना सारा घर, ना सारा नलका, ना सारा नेकाल, ना सारी का गाल। असां गरीब मानू, असां वञू केड़े कुछ जू सौर असां बोला चनिड़ी ते नो देंदे। असां मिसकीन माठ किती बैठू ना ये पाड़े च बैठू। असां को वडे सट गए, असां अगे कौन बैठल आसे, अब असां तो नंढे आसे, वडे थी असाडे सत बुनियाद सुते पे इधर शाज। अब असीं गरीब मिसकीन माण्हू आहियूं, असीं हुकूमत खे अपील था करियूं त असांजे मच्छरदीन मोहम्मद जुमन खे कैंसर थी वियो आहे, वीचारे खे जका पुॼी सघे गवर्नमेंट खां। ही ग़रीब आहिनि, या 2 बच्चा आहिनि, सन 3 बचड़ा आहिनि वीचारा। ही न्याणी आहे, हिकिड़ो कमाइण वारो आहे, भाउ भेण वीचारो गरीब मिसकीन माण्हू आहे, जका पुॼी सघोसि ऐं गरीब सां मदद करियो। उन डॉक्टरनि चयो त 2 लख रुपया ख़र्च थींदो, हिनखे कैंसर थी वियो आहे। असीं ग़रीब माण्हू, एतिरो पैसो असां वटि कोन्हे, इन करे को माली मदद करे या सिंध गवर्नमेंट उहा असांजी मदद करे, इन इंतज़ार में आहियूं। अदाव नूरुल अमीन ठाराणी ॻोठ अहमद खान ज़हूर जो रहवासी मोहम्मद जुमन ठाराणी होटल जो पेशगीर वीचारो 300 रुपया तारी कमाइण वारो, ईअं खाईंदे खाईंदे थोरो फट थियुसि, ज़ख़्म गोरियूं खाईंदे खाईंदे हींअर जेको 15-20 हज़ार पिनी ओड़े पाड़े वारनि खां टेस्ट करायो आहे। 30-40 हज़ार जेके हिननि वटि पंहिंजा हुआसीं टेस्टनि वारनि फुरे वरिता, हुननि ॿुधायो आहे त हिनखे कैंसर आहे। 3-4 जूं न्याणियूं आहिनि, हिकिड़ी घरवारी आयसि, हिकिड़ो भाउ आयसि। हाणे हीउ जेको कमाइण वारो माण्हू 300 रुपया तारी कमाए अचे, अटो वठे, हुनजा घर भाती लंघण धार पिया मरनि। हिकिड़ी बीमारी जे मूज़ी मर्ज़ में हिन जा घर वारा परेशान आहिनि, हिन वटि 100 रुपया अटे जो कोन्हे, हीउ किथां इलाज कराए। इन करे असीं अपील था करियूं, आउं इन ॻोठ जो रहवासी आहियां, जो माइट आहियां। असीं अपील था करियूं त को सिंधी समाज जी सियासी माण्हू हिन जी मदद करे सघे त वधीक महिरबानी थींदी, हिन जी ज़िंदगी बचे, हिन जे न्याणियुनि जी ज़िंदगी बचे, हिन जे पुटनि जी ज़िंदगी बचे। वीचारा माज़ूर आहिनि, मासूम आहिनि, नंढड़ा। जी नाज़रीन, पोरियत मोहम्मद जुमन ठाराणी जेको कैंसर में मुब्तला आहे, उन जा तव्हां वीचार ॿुधा, उन जे घर वारनि जा तव्हां वीचार ॿुधा। ही मिसकीन पोरियत मीरपुर बठोरे में जेका होटल हलाए पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कंदो हो। हिन जा मैसूं बचड़ा आहिनि, ऐं जॾहिं खां लॉकडाउन खां होटलूं बंदि थियूं आहिनि त हिन जो गुज़र बंदि थी वियो आहे, ऐं हीउ बीमार कैंसर जे मर्ज़ में मुब्तला थी खट बेड़ो थी वियो आहे। हुकूमत सिंध ऐं सरहदी पुॼंदी वारनि खे अपील पिया कनि त असांजी मदद कई वञे, त जीअं असीं हिन जो इलाजु कराए हिन जी ज़िंदगी बचाए सघूं। कैमरामैन इंतज़ार खटी सां गॾु करीम ताज चांडियो, मेहरान TV न्यूज़, मीरपुर बठोरो।